राणा खान बेखबर चार कीअं अचण थियो? हरूभरू थाणे ते कोन ईंदो आहे, भूरे सां मुलाक़ात करण जे लाइ आयो आहे। राणा खान वो खूनी माण्हू आहे, हुन सां एतिरो जल्दी मुलाक़ात करण जो असांखे ऑर्डर कोन आहे। भूरो खूनी आहे या न, या तोखे भी ख़बर न आहे? छा मतलब? मतलब त भूरे वीचारे ग़रीब खून ना है कयो, इहो आहे मतलब। बाक़ी हरू भरू नोड़ीअ मों नांग ठाहिण ता पुलिस जो कम आहे। थाणे ते वेठो राणा खान, थोरो ख्याल सां ॻाल्हाए। सच में मिर्च हूंदा आहिनि, इहो ॾाहनि जो कोल कूड़ो न आहे। मूं सची ॻाल्हि कई, तोखे मिर्च लॻी आहे? अॼु खां टपी रहियो आहियो राणा खान, थोरो सोचे सम्झी पोइ ॻाल्हाए। जमादार, हिन ॻाल्हि जी हाणे पचर कोन था कयूं। तूं सिर्फ़ मूंखे भूरे सां मिलाए बस। भूरे सां मुलाक़ात न थींदी राणा खान। राणा खान, हीउ थाणो ऐं थाणो कंहिं वॾेरे जो उताक न आहे। वॾी महिरबानी जमादार, वॾी महिरबानी। जो तोखे थाणे जी अहमियत जी ख़बर त पई। तूं हाणे हितां वञी सघींदो राणा खान? ज़रूर वेंदुसि हितां थाणे मां, पर भूरे सां मुलाक़ात करे पोइ वेंदुसि। हिकु दफ़ो चयो अथमि त भूरे सां मुलाक़ात न थींदी, तूं हर भूरो बेस छो थो करीं? भूरे सां मुलाक़ात करण हिन राणे खान जे लाइ को मसलो ई न आहे, छो त राणे खान जी तत्कार चङनि भलनि जा कंद झुकाए वेंदी आहे। पर ही राणो खान कानून खे पंहिंजे हथ में नथो खणणु चाहे। राणा खान थाणे ते वेही मूंखे धमकी थो ॾी, ड्यूटी अटका जे केस में जेल हवाले थी वेंदे। ॻाल्हि ॿुध, जेल ठहियाई राणे खान वारनि जे लाइ, मूं जहिड़े राणे खान जे लाइ। इहो रोब वञी रैयत ते कर, असांखे तूं टप न ॾे। जमादरड़ा, मूं सब्र खां कमु वरितो आहे, जंहिं तोखे फ़ाइदो ॾिनो आहे। राणे खान जी धदकार चङनि भलनि जा कंद झुकाए छॾंदी आहे। इहो मुंहिंजो तो ते थोरो आहे, एहसान आहे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।